तव्हांखे ॿुधाईंदा हलूं IBA टेस्ट पास कंदड़ शिकारपुर तालुके जे 103 मेल ऐं 83 फीमेल उम्मीदवारनि में शिकारपुर जे स्काउट्स हेडक्वार्टर में मास्टरी जी मुक़ररी वारा ऑर्डर विरहाया विया। रिपोर्ट करियो आहे रशीद ॼामड़ो। IBA सखर पारां 3 महीना अॻु वरितल टेस्ट बैदि शिकारपुर तालुके जे पास थियल 83 फीमेल ऐं 103 मेल समेत 186 उम्मीदवारनि खे मास्तरी जा ऑफर ऑर्डर जारी कया विया। ऑफर लेटर जारी करण वारी तक़रीब शिकारपुर जे स्काउट हेडक्वार्टर में रखी वई, जंहिंमें उम्मीदवारनि वॾे अघ में शिरकत कई। जॾहिं त प्रोग्राम जा महिमान ख़ासि सूबाई वज़ीर इम्तियाज़ अहमद शेख साहब जन हुआ। तक़रीब में तालीम खाते सां सलाहियल लाड़काने रीजन जो प्राइमरी एजुकेशन डायरेक्टर गुलशेर अहमद सुमरो ऐं डिस्ट्रिक्ट एजुकेशन ऑफिसर अली अकबर कलोड़ो समेत खानपुर लखी गुलाम शाह गड़ियासीन जे तालीम खाते जे मेल फीमेल ऑफिसरनि तमामु वॾे अघ में शिरकत कई। तक़रीब खां अॻु में सूबाई वज़ीर इम्तियाज़ अहमद शेख स्काउट हेडक्वार्टर में पिणु ॿूटो पोखियो, जंहिं बैदि नौजवाननि खे पंहिंजे हथनि सां ऑफर लेटर ॾिना। उन मौक़े ते ऑफर लेटर वठंदड़ मेल फीमेल उस्तादनि आवाज़ TV सां ॻाल्हाईंदे चयो त शुक्रगुज़ार आहियूं सिंध गवर्नमेंट जा, जीअं असांखे एतिरी वॾी मतिलबु सुठो मौक़ो ॾिनो असांखे पंहिंजी तालीम ज़ाहिर करण जो, पंहिंजो टैलेंट ज़ाहिर करण जो। ॾाढी ख़ुशी पई महसूसु थिए। मेरिट मिली आहे, वॾी ॻाल्हि आहे, सुठी ॻाल्हि आहे। अलहमदुलिल्लाह, अल्लाह जो शुक्र आहे। जी जेके नौजवान आहिनि उन्हनि जे लाइ पैगाम बसि महिनत कयो, अल्लाह फल ॾे थो। मूंखे ॾाढी ख़ुशी थी महसूसु थिए त मूंखे ऑर्डर मिलियो आहे। मां पंहिंजे पेरेंट्स जो बि शुक्रगुज़ार थींदसि ऐं पहिरियों त अल्लाह पाक जो बि शुक्रगुज़ार कंदसि, उनखां पोइ पेरेंट्स जो। ख़ुशी महसूसु थी रही आहे। असां 60 मार्क्स खयूं हुयूं। उन्हनि जे पेरेंट्स खे इहो चवणु चाहींदासीं त उन्हनि खे पढ़ायो, उन्हनि खे अॻिते वधायो। महिनत कंदा लाज़मी हक़ मिलंदो ऐं सभिनि जॻह मतिलबु पियो आहे। मिसाल सभिनि खे पियो आहे, जंहिं कई आहे, जिन पाण खे पतो हुयो, जिन तयारी कई हुई, और उन सभिनी खे पंहिंजो महिनत जो फल मिलियो आहे। तालुके शिकारपुर जे नौजवाननि खे ऑफर लेटर ॾियण दौरान तालुके एजुकेशन ऑफिसर अमजद अली शेख आवाज़ TV खे ॿुधायो त ऑर्डर आहिनि मेल साइड जा आहिनि त 103 ऐं फीमेल साइड में तक़रीबन 83 आहिनि। टोटल मिलाए 186 ऑर्डर आहिनि IBA पास जा। जेके UCA मां पास थिया आहिनि त हिननि खे उते UCA में रखंदासीं ऐं उनखां बाद में जेके नेबरनि में अचनि था त उन्हनि खे असां जेको आहे त उन्हनि में जेको आहे त सेट कंदासीं। सभिनी खे जेके बंदि पयल स्कूल आहिनि उहे बि खोलींदासीं। कुझु सभिनी जी स्क्रूटनी असां कईसीं, हर शइ कईसीं, ॾिठीसीं। मेरिट लिटरेसी ते काई बि शइ अहिड़ी न आहे जंहिंमें का हेर फेर थी हुजे। सिंध गवर्नमेंट जो वॾो क़दम आहे त हेॾे वॾे पैमाने ते अपॉइंटमेंट थी रही आहे। हिते शिकारपुर जा 241 स्कूल बंदि आहिनि। असां सम्झूं था त हिन अपॉइंटमेंट सां सभु जो सभु स्कूल खुली वेंदा। फर्नीचर जी खोट आहे जेका हाणे असांजी 42 करोड़ जी प्रिक्रूमेंट थिए पई, ख़रीदारी थिए पई। इंशाल्लाह महीने जे अंदरि उहो फर्नीचर बि मिली वेंदो ऐं मिसिंग फैसिलिटीज़ आहिनि, उन्हनि ते बि असांजो कमु हले पियो। उन मौक़े ते सूबाई वज़ीर इम्तियाज़ अहमद शेख आवाज़ TV सां ॻाल्हाईंदे चयो त अॼु ही पाकिस्तान पीपुल्स पार्टी जी तरफ़ां हिकिड़ो नंढिड़ो नज़रानो आहे जेको सिंध जे माण्हुनि खे ॾिनो थो वञे पियो। मेरिट ते आहिनि ऐं इन लाइ मां थोराइतो आहियां ऐं मुबारकबाद ॾियां थो चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी खे, CM खे सिंध खे ऐं प्लस वज़ीर तालीम साईं सरदार शाह खे, जिन जी कोशिशुनि सां, जिन जी पॉलिसियुनि जे तहत इहे इम्तिहान IBA में थिया। उमेदु रखां थो त हीअ सिंध जो जेको तालीमी निज़ाम आहे उन में बैकबोन जी हैसियत रखंदा ऐं उनखे बहितर कंदा। सूबाई वज़ीर इम्तियाज़ अहमद शेख सॼे ज़िले जे बंदि पयल स्कूलनि खे खोलण लाइ खेनि फर्नीचर मुहैया करण जो पिणु वाइदो कयो। कैमरामैन रहमान रशीद सां गॾु रशीद ॼामड़ो, आवाज़ TV न्यूज़ शिकारपुर।